हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ ॿे जे 26 अखर ड़ा सां मानूस थींदासीं। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हां खे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ ॿे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभई अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ ॿे जे 26 अखर ड़ा सां मानूस थींदासीं। जेको ड़ जो आवाज़ ॾींदो आहे, ड़ा जो अखर ईअं ई लिखबो आहे जीअं रा जो अखर, पर इन जे मथां पूरा सारा 4 टुॿिका लॻंदा आहिनि। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। याद रहे त ड़ा जो अखर कंहिं बि लफ़्ज़ जी शुरू में न ईंदो आहे। ड़ा जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए ड़ जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा ज़बर ड़। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड़ जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आड़, बाड़, ताड़, पाड़। ड़ा जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए ड़ जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा ज़ेर ड़। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड़ जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रड़, फड़, फड़ खड़। ड़ा जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए ड़ जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा पेश ड़। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड़ जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। थड़, साड़, लाड़, माड़। ड़ा जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए ड़ा जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा अलिफ ड़ा। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ा जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ा जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड़ा जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। पाड़ा, जाड़ा, धाड़ा, लाड़ा। ड़ा जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए ड़ो जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा वाव ड़ो। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ो जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ो जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण ड़ो जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॿोड़ो,
भीड़ो, जोड़ो, जूड़ो। ड़ा पेश ड़ जे पुठियां वाव जो अखर लॻाए ड़ू जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा पेश वाव ड़ू। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ू जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ू जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ड़ू जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आड़ू, टेड़ू, डाड़ू, साड़ू, चेड़ू, गोसड़ू, गेड़ू, मेड़ू। ड़ा ज़ेर ड़ जे पुठियां ये जो अखर लॻाए ड़ी जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा ज़ेर ये ड़ी। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ी जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ी जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ड़ी जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आड़ी, ॿाड़ी, ॼाड़ी, चूड़ी, कूड़ी, मूड़ी, नोड़ी, ताड़ी, साड़ी, घोड़ी, माड़ी। ड़ा अलिफ ड़ा जे पुठियां नून जो अखर लॻाए ड़ां जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा अलिफ नून ड़ां। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ां जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ां जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ड़ां जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। पाड़ां, वणां, हणां। ड़ा पेश वाव ड़ू जे पुठियां नून जो अखर लॻाए ड़ूं जो आवाज़ लिखबो आहे। ड़ा पेश वाव नून णूं। इंटरनेशनल फोनेटिक अल्फ़ाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में ड़ूं जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में ड़ूं जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण ड़ूं जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। पाड़ूं, छाड़ूं, डाड़ूं। इन सां ई इहो सबक़ु पुॼाणीअ ते पहुतो। मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार करणु न विसारींदा। सिखंदा रहो। सिंधी साइंस चैनल ॾिसंदा रहो।